मौलाना अब्दुल हक जमाली साहब के अज जे इन जलसे जे इनेकाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। दस्तार बंदी कंदड़ उलमाए इकराम ऐं हुफ़ाज़ इज़ाम के उन्हनि जे असातिज़ा ऐं वालिदैन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जो सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के मीनारे नूर बनाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बणाए। चौधरी जा गैरतमंद मुसलमानों, माका पहिरियां उलमाए इकराम तफसीली अंदाज में मौजू जे मुनासिबत सां अवां सां पंहिंजा मारूज़ात रखी चुका आहिनि। मां मौजू जे मुनासिबत सां बचार ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। उम्मीद करियां थो त अवां मुंहिंजे मारूज़ात खे दिल जे कननि सां ॿुधंदव। अज जे जलसे जो मौजू दस्तार फजीलत ऐं शान सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु। छो त अज मग़रिब जी नमाज खां पोइ 22 जमादुस्सानी थी चुकी आहे ऐं 22 जमादुस्सानी खलीफा बिला फस्ल सोहरे पैगंबर जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वफ़ात जो ॾींहुं आहे। अदाणी इन्हनि खे परचाइण में मां अचां पोइ हिते जेका खिलनि था तव्हांखे चयुमि त बाबा जेका थकिजी पिया आहियो घर हलिया वञो। जेका दोस्त थकजी पिया आहिनि बिल्कुलु उन्हनि खे इजाज़त आहे। हरूभरू ज़बरदस्ती पंहिंजो पाण खे न विहारे, बिल्कुलु इजाज़त आहे, तव्हां वञी सघो था। वेठल आहिनि, रुगो चुप करे विया आहिनि। हीअ क़ुरान जी महफ़िल आहे, क़ुरान वारनि जी महफ़िल आहे। ऐं मदीने जे मीर फरमायो अद्दीनु कुल्लुहु अदब। यार अब पुलिस वारा था पोइते त वञो हिननि ॾे। तव्हां हेॾा सारा दोस्त वेठा उन्हनि खे चुप करे नथा विहारे सघो। हल्को थी बाबा, हल्को थी, हल्को थी। मदीने जे मीर फरमायो अद्दीनु कुल्लुहु अदब। दीन सॼो जो सॼो अदब आहे। अब्बे जो अदब, अम्मा जो अदब, उस्ताद जो अदब, क़ुरान जो अदब, क़ुरान जे महफ़िल जो अदब। ऐसा ही फरमायो तो जने का कुरान जी महफिल थी लगे या कुरान वारन जी महफिल थी लगे हिफ़्फ़तहुमुल मलाइका। एमएनए साहब एमपी साहब जी महफिल आ, पुलिस का प्रोटोकॉल है। वजीर साहब जी महफिल आ, पुलिस का प्रोटोकॉल है। वजीर आला गवर्नर साहब जी महफिल आ, रेंजर्स का प्रोटोकॉल है। सदर वजीर आजम चीफ ऑफ आर्मी स्टाफ की महफिल आ, फौज जा प्रोटोकॉल है। पर चौधरी वारो तहां जे भागन सा केर रीसा कंदो। मदीने जे मीर फरमायो जने का कुरान जी महफिल थी लगे या कुरान वारन जी महफिल थी लगे हिफ़्फ़तहुमुल मलाइका, उन महफिल के रब जे रहमत जा मलाइका कड़ो था चाड़े।
मदीने जे मीर जो फरमायो आ सच फरमायो आहे न असांजो ईमान। अज ताजे महफिल के मलाइकन जा कड़ा है, रुगो मलाइकन जा कड़ा ना आहिनि, बल्कि साईं फरमायो जेको कुरान जे महफिल में थो अचे, कुरान वारन जे महफिल में थो अचे, नज़लत अलैहिमुस सकीना, अल्लाह उन जे दिल जे मथां सुकून थो नाज़िल करे छॾे। कसम दवा अल्लाह जो घणी देर खां वेठा आहियो जलसे में, हाँ के परेशानियों अब्बे जी, अम्मा जी, ज़ाल जी, बच्चन जी, बन्नी जी, बारे जी, कर्ज ॾियण जी, कर्ज वठण जी। कसम दवा अल्लाह जो जेतरी देर खां इन महफिल में वेठा आहियो, का दिल ते बोझ या परेशानी अथव? हे कुरान जो एजाज़ आ, हे कुरान जे महफिल जो एजाज़ आ, हे दीन जे महफिल जी बरकत है। जो मदीने जे मीर फरमायो जॾहिं को दीन जे महफिल में थो अचे, नज़लत अलैहिमुस सकीना, अल्लाह उन जे दिल जे मथां सुकून नाज़िल करे थो छॾे। रुगो मलाइका कड़ो नथा चाड़नि, रुगो दिल ते सुकून नाज़िल नथो थिए, बल्कि मदीने जे मीर फरमायो जेतरी देर कुरान वारी महफिल में मानू वेहन था, ओतरी देर अल्लाह जी रहमत वड फुड़े मींह वांगुर हिन जे मथा वसे थी। ता खुश नसीब आयो, एक मलाइकन जा पैर आहिनि, बियो दिल ते सुकून आ, टियों रब जी रहमत वड फुड़े मींह वांगुर तहां जे मथा वसे थी। खोड़ अहिड़ा हूंदा जेका ज़िना जे महफिल में हूंदा हिन महिल, खोड़ शराब पींदा हूंदा, खोड़ जुआ खेलंदा हूंदा, खोड़ चोरी ते निकता हूंदा, खोड़ गुनाहन सां निकता हूंदा। तहां खुश नसीब आयो, तहां जे भागुन सां केर रीसा करे तहां जे मथा रब जी रहमत वड फुड़े मींह वांगुर थी वसे। लिहाजा जेड़ा तहां जे प्रोटोकॉल जा इंतजाम आहिनि, को अदब भी ओतरो कजे महफिल जो। शाह साहब मां पहिरियों गुफ्तगू पे कई, शान सिद्दीक अकबर जे हवाले सां अज जे जलसे जो मौजू भी शान सिद्दीक अकबर आहे। ऐं तहां जे साम्हूं सूरत कड़ी पढ़ी तम, केड़ी सूरत पढ़ी आ? सूरत लैल, सूरत लैल तहां जे साम्हूं पढ़ी थम। इन सूरत लैल जो बियो नालो शान सिद्दीक अकबर आ। या सजी जो सजी सूरत जनाब सिद्दीक अकबर जे शान में नाज़िल थी आ। सजी जो सजी सूरत जनाब सिद्दीक अकबर जे शान में नाज़िल थी आ। ऐं उहो अबू बकर सिद्दीक अञा मदीने जे मीर नबुव्वत जो ऐलान न कयो, अञा सरवरे कौनैन सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुव्वत जो ऐलान न कयो। जनाब सिद्दीक अकबर ख्वाब ॾिठो, ऐं सिद्दीक अकबर ख्वाब में ॾिठो त आसमान मां चंड ऐं सितारा लथा आहिनि ऐं मुंहिंजी झोलीअ में किरिया आहिनि, ऐं मां चंड ऐं सितारनि खे भाकुर में वरितो थमि। सिद्दीक अकबर उथियो, ॾाढो परेशान थियो, अजीब ख्वाब आहे, सिज ऐं चंड लथा आहिनि, मुंहिंजी झोलीअ में किरिया आहिनि। राहिब वटि वियो, ईसाईं जे वॾे राहिब वटि, ऐं राहिब खे चई त रात मां ख्वाब ॾिठो आहे, चंड ऐं सिज लथा आहिनि, मुंहिंजी झोली में आया आहिनि, ऐं मां उन्हनि खे सीने सां लॻायो थमि। राहिब चयुसि केरु आहे? चई मां फलाणो हां। ज़ात जो केरु आहे? चई फलाणी ज़ात जो हां। काॾो आयो आहे? चई मके खां आयो हां। पार पता पुछा राहिब, सवाल पुछी कुछ जनाब सिद्दीक अकबर खां। जॾहिं राहिबन जे सवालन जा जवाब सिद्दीक अकबर ॾिना त राहिब चयो कंहिंसां ॻाल्हि न कजांइ, कंहिंसां ज़िक्र न कजांइ, तुंहिंजे ख्वाब जो ताबीर तो तोखे ॿुधायां। तुंहिंजे ख्वाब जो ताबीर इहो आहे, मके में मोहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो कुरैश में ईंदो नबीजन जो सरदार बणजी करे ईंदो नबीजन जो पगदार बणजी करे ईंदो शाफी मकसद साकी कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर बणजी करे ईंदो तुझे ख्वाब जो ताबीरी हो जो तूने मोहम्मद जो मुरीद भी बण जंदे रुगो मुरीद न बण जंदे उन जे विसाल खां पोइ जो जानशीन भी बण जंदे। नारे तकबीर शान अबू बकर सिद्दीक शान अबू बकर सिद्दीक। मुझे ख्याल है तो दुआ घुरो ताजे नारे जे जवाब में अंदाजो थी वियो तो तहां केतरा जागो था जेका निंड्र पियायो बुधायो दुआ घुरो। नारे तकबीर शान सहाबा शान सहाबा शान अबू बकर सिद्दीक। नारे तकबीर लगे तो माइक वारो भी निंड्र पिया मां चुमले जेका निंड्र पियायो बुधो आयो तो दुआ घुरा मां तो यो सवाल कयो अब दुआ घुरा पक्का ही छड़ियो यार बस गुफ्तगू थी वही ना हाणे दुआ घुराऊं त पो जे करे न त पो ॻाल्हाइणो तहां के पवंदो अधु तकीर तहां के करणी पवंदी अधु तकीर तहां के करणी आ ए मुंहिंजे बगल वारा न था ॻाल्हाइणो बांग्लादेश वारा कानो ॻाल्हाईंदा। मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास। या उन ख्वाब जी ताबीर है सिद्दीक अकबर जो न ख्वाब जी ताबीर है जदा चवन दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। हाँ तुझे चौदगी में कौन था चवन दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। मौलवी साहब का माचो दमादम मस्त कलंदर अबू बकर दा पहला नंबर अबू बकर दा मां केर थींदो। हाँ ओ चौदगी वारो जरा तवज्जो तकियो काश तहां जागंदा हुजो। हा हिनके चयोम त 10 बजे तकरीर ॾे मांखे काश तहां जागंदा हुजो। हा अॼु मां मुंहिंजो मां वाह जो मूड हो पर जहिड़ा तहां जा मुहांडरा आहिनि मां ॿेड़ी तकीर कंदुसि इंशाअल्लाह। काश तहां जागंदा हुजो। हा तवज्जो त कयो चवन था अली दा पहला नंबर अबू बकर दा मां केर थींदो। हाँ मुंहिंजा मुल्ला ऐं मौलवी केर थींदा आहिनि मुंहिंजो शेखुल हदीस केर थींदो आहे जेको सोहणे अबू बकर सोहणे उमर सोहणे उस्मान सोहणे अली में नंबर विरहाए। हिननि में कहिड़ी जुर्रत आहे हिननि में कहिड़ी ताक़त आहे हे अबू बकर उमर उस्मान ऐं अली में नंबर विरहाइन अल्लाह जो कसम नंबरन विरहाइण वारो मां न आहियां मुंहिंजो मुल्लो ऐं मौलवी न आहे इन्हनि में नंबर विरहाइण वारो मदीने जो मीर पाण है। इन्हनि में नंबर विरहाइण वारो मदीने जो मीर आहे। तू जुम्मे जे ॾींहुं जुम्मे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद वेंदो आहे तुंहिंजे मस्जिद जो मौलवी जुम्मे जी नमाज़ खां पहिरियों जुम्मे जो ख़ुतबो पढ़ंदो आहे ऐं तुंहिंजो मौलवी जुम्मे जे खुतबे में मदीने जे मीर जी ही हदीस पढ़ंदो आहे साईं जो हे फरमान पढ़ंदो आहे। मौलवी छा चवंदो आहे हर जुम्मे जे खुतबे में मौलवी हे फरमान पढ़ंदो आहे मदीने जे मीर जो ही हदीस पढ़ंदो आहे अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर वअशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वअस्दक़हुम हयान उस्मान वअक़ज़ाहुम अली। मौलवी पढ़ंदो या न पढ़ंदो। अब यह हदीस हर जुम्मे ते मौलवी नमाज को पहिरियों खुतबे में पढ़ंदो या न पढ़ंदो। या मदीने जे मीर जी हदीस आहे साईं जन फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर वअशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वअस्दक़हुम हयान उस्मान वअक़ज़ाहुम अली। मुंह ते एतराफ़ छो थो करे मदीने जे मीर को पुछ न साईं तहां अबू बकर जो नालो पहिरियों छो वरतो उमर जो नालो 2 नंबर ते छो वरतो जनाब उस्मान जो नालो 3 नंबर ते छो वरतो जनाब अली जो नालो 4 नंबर ते छो वरतो।
तोखे जवाब मिलंदो इहे इन्हनि जे लाइक हा। अल्लाह जो कसम ये नंबर मुझे मुल्लन ऐं मौलविन नाहिन विरहाया, ये नंबर मदीने जे मीर पाण विरहाया। खोल हदीस जे किताबन खे, खोल हदीस जे किताबन खे। तुम भी दुआ घुराइंदो, तुम भी दुआ घुराइंदो। साईं पोड़े जी दुआ, पोड़े जी दुआ। अब माई रत करे ॾिनो आहे, बस का दुआ घुरिजे। दुकानदार जी दुआ। साईं कर्ज़ी थी वियो आहे, मौलवी साहब को कारो कुकुड़ वठी चा को तावीज़ लिखी दे। वरी नौजवाननि जी दुआ आहे, नौजवाननि जी। साईं कम ठहियो पियो आहे, बस मां राज़ी हाँ अॻियां राज़ी थियण। तव्हांजी दुआऊं ई नहीं है। हाँ नौजवान खिलन था खुखेन थी न, मां ख़बर आहे सॼो ॾींहुं मां खुं दुआऊं कराईंदा आहिनि न। हाणे कमु टपियो, हाणे चवंदा साईं अॻियां चवंदा त राशिद साहब खे वठी त पोइ रिश्तो ॾींदासीं, अलाह जो वास्तो हलो असांखे रिश्तो वठी ॾे। हाणे कमु वञी हिते पुॻो आहे। तव्हां बि दुआऊं घुराईंदा आहियो। हिते मदीने जो मीर हथ खयूं बीठो आहे, हिते ताजदार अंबिया हथ खयूं बीठो आहे। ऐं साईं जन छा था फरमाइनि? खोल हदीस जे किताबनि खे मुतालो कर। तोखे टीवीअ खां फुर्सत मिले, वीसीआर खां फुर्सत मिले, डिश खां, गाननि खां, यारनि खां, अख़बार खां, वन्नीअ खां फुर्सत मिले त तूं क़ुरान पढ़े न, तूं हदीस पढ़े न। मदीने जे मीर जे फरमान ते नजर कर, हदीस के खोल। संजन हथ खयूं बीठा आहिनि, दुआ था घुरनि। मदीने जो मीर दुआ थो घुरे। संजन छा था फरमाइनि? रहिमल्लाहु अबू बकर, रहिमल्लाहु उमर, रहिमल्लाहु उस्मान, रहिमल्लाहु अली। और मुझे मौला, मुझे अबू बकर जी भी पारत थई, मुझे उमर जी भी पारत थई, मुझे उस्मान जी भी पारत थई, तो मुझे अली जी भी पारत थई। साईं को पुछ न, साईं तहां दुआ में अली जो नालो पहिरे नंबर ते छो न वरतो, अबू बकर जो नालो चौथे नंबर ते छो न वरतो? नंबरन विरहाइण वारो मां न आहियां, नंबरन विरहाइण वारो मदीने जो मीर पाण है। नंबरन विरहाइण वारो मां न आहियां, नंबरन विरहाइण वारो हदीस पढ़ाईंदो आहियां। छा पढ़ाईंदो आहियां? अलीयुन फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, उमर फिल जन्ना, अबू बकर फिल जन्ना। अशरा मुबशरा वारा सहाबिन वारी जेका हदीस आ, उनमें पहिरे नंबर ते कंहिंजो नालो आ? ॿिए नंबर ते, टे नंबर ते, चौथे नंबर ते मदीने जे मीर जन्नत जो सर्टिफिकेट पे विरहायो। जीअरे जन्नत जो सर्टिफिकेट पे मदीने जे मीर ॾिनो। जॾहिं साईं जन सर्टिफिकेट विरहाइण शुरू कयो त मदीने जे मीर पहिरियों सर्टिफिकेट सिद्दीक़ अकबर खे ॾिनो। अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अली फिल जन्ना, तलहा फिल जन्ना, जुबैर फिल जन्ना, अब्दुर्रहमान इब्न औफ फिल जन्ना। ये नंबर तकबीर, सदाकत सिद्दीक, अदालत उमर फारूक, सखावत उस्मान, शुजाअत अली, शान सहाबा। ये सर्टिफिकेट विरहाइण वारो मां मुंहिंजो मुल्लो न है, सर्टिफिकेट विरहाइण वारो मदीने जो मीर पाण है। सिद्दीक़ अकबर के पहिरियों नंबर, फारूक आजम के ॿियों नंबर, उस्मान ज़िन्नुरैन के टियों नंबर, ऐं जनाब हैदर करार के चौथों नंबर मदीने जे मीर पाण ॾिनो आहे। मां बि खोड़ तव्हांजूं सियासी तकीरूं करण सूफ़िन वारी तकीर कंदुसि। अल्लाहु अकबर कबीरा। तवज्जो खपे, तवज्जो खपे तुंहिंजो। चौधरी वारो हर मनसब, हर मकाम थोड़ी मेहनत सां मिली वेंदो। हाणे तालिबन जे मथे ते दस्तार ॿधी वई, छो? तव्हांजे मथे ते न ॿधी से, हिननि जे मथे ते छो ॿधी से? थोड़ी मेहनत कयूं, हाफ़िज़ थी विया। थोड़ी मेहनत कयूं, आलिम थी विया। तव्हां बि मेहनत कयो, तव्हांजे मथे ते बि दस्तार हूंदी। तवज्जो खपे, तवज्जो। का ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां, का ॻाल्हि सम्झाइण। हर मनसब थोड़ी मेहनत सां मिली वेंदो। तू थोड़ी मेहनत कर, हाफिज थी वञे। थोड़ी मेहनत कर, आलिम थी वञे। तू थोड़ी मेहनत कर, ताजिर थी वञे। तू थोड़ी मेहनत कर, जमींदार थी वञे।
तू सीएसएस जो इम्तिहान जे लाए थोड़ी मेहनत कर। डीसी एसपी कमिश्नर थी भी ने माण्हुनि सां थोड़ा कूड़ ॻाल्हाए एमएनए थी भी ने माण्हुनि सां धोखो कर फरेब कर मिनिस्टर थी भी ने मुल्क जे खजाने के लुट वजीर आला थी भी ने मदीने जे रियासत जी गाल कर वजीर आजम थी भी ने तवज्जो खपे का गाल समझाइण तो चाहियां शान सिद्दीक अकबर मौजू जे मुनासिबत सां चंद ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां। चौधरी वारो हर मनसब थोड़ी मेहनत सां मिली वेंदो हर मकाम थोड़ी मेहनत सां मिली वेंदो लेकिन ब मनसब अहिड़ा आहिनि ब मकाम अहिड़ा आहिनि ब रुतबा अहिड़ा आहिनि केतरी भी कोई मेहनत करे न मिलंदा उन्हनि जो बराह रास्त इंतखाब अल्लाह पाण कयो सुभान अल्लाह चओ त मां अॻिते हलां सोट सुभान अल्लाह चओ त मां अॻिते हलां तहां का सुभान अल्लाह मुंहिंजो शहीद बाबो चवराईंदो हो ऐं मुंहिंजो अब्बो चवंदो हो त सुभान अल्लाह चवण सां अल्लाह जन्नत में वण थो हणाए अॼु एतिरी सुभान अल्लाह चओ जो तहां जे जन्नत वारे प्लाट में ठाहू का बाग लगी वञनि रुगो तहां जे प्लाट में न मुंहिंजे शहीद बाबे जे जन्नत वारे महल में भी ठाहू का बाग लगी वञनि मोहब्बत से चओ न सुभान अल्लाह बाबा से बुलंद चओ न सुभान अल्लाह बमनसब अहिड़ा आहिनि ब मक़ाम अहिड़ा आहिनि ब रुतबा अहिड़ा आहिनि जेका मेहनत सां न मिलंदा जिन जो इंतखाब बराह रास्त अल्लाह पाण कयो आहे समझे थो न ये स्पीड छो थी हले तो ख़बर आहे हाँ तुम्हारे डन जो असर आहे डन हलंदो रहे मुंहिंजी तकरीर हलंदी रहंदी उनखे त चवां थो ब रुतबा ब मनसब ब मक़ाम अहिड़ा आहिनि मौली साहब पंहिंजी मर्ज़ीअ सां न मिलंदा मेहनत सां न मिलंदा ॿिन शख़्सियतुनि जो इंतखाब बराह रास्त अल्लाह पाण कयो हिकु नबीअ जो इंतखाब अल्लाह पाण कयो आहे को पंहिंजी मर्ज़ीअ सां नबी नथो थी सघे त ॿियो सहाबी जो इंतखाब भी अल्लाह पाण कयो को पंहिंजी मर्ज़ीअ सां सहाबी भी नथो थी सघे अंबिया जो इंतखाब भी अल्लाह कयो सहाबिन जो इंतखाब भी निंद्र पे आयो नबी जो इंतखाब सहाबी जो इंतखाब वो चवंदो मां नबी हाँ जूता खाइनो तू कायदियानी हाँ तू नबी ना है मदीने जे मीर ते खत्म नबूवत खत्म आ हुजूर खां पो को नबी ॻाल्हायो हुजूर खां पो को नबी जेको नबूवत जी दावा कंदो कूड़ थो ॻाल्हाए मलूना लानती या वाजिबुल क़त्ल पाकिस्तान जे आईन जे मुताबिक काफ़िर नारे तकबीर शान रिसालत ताज तख्त खत्म नबूवत नबी जो इंतखाब भी अल्लाह कयो सहाबी जो इंतखाब भी अल्लाह कयो तवज्जो खपे मां गुफ्तगू के उकलाने जी कोशिश कयो नबी जो इंतखाब भी अल्लाह कयो सहाबी जो इंतखाब भी अल्लाह कयो नबी गणाइन ॻाल्हायो ताके गानन जो पुछा हुआ ताके याद हूंदा नओं ड्रामो कहिड़ो आयो आहे माशाल्लाह फर नौजवाननि खे यादि हूंदो पर पुछनि त दुआ अधु जलसो मां उथारे पिया इम्तिहान वठां न अधु जलसे खे दुआ कुनूत यादि न हूंदी मां पक सां थो चवां गाना 100 यादि हूंदनि अधु जलसे खे दुआ कुनूत न यादि न हूंदी अधु जलसे खे पीउ जो जनाज़ो पढ़ाइण न ईंदो अधु जलसे खे सॻे पीउ जो जनाज़ो पढ़ाइण न ईंदो अॼु दीन जो हशर इहो आहे असांजो दीन जो मुतालो इहो आहे असांखे माउ ऐं पीउ जो जनाज़ो पढ़ाइण त ठहियो क़बर में लाहिण नथो अचे अबे खे क़बर लाहिण जे लाइ बि मुल्लो अचे उहो अबे खे क़बर में लाहे अबा नबी घणा आहिनि 1.25 लाख तक़रीबन 1.25 लाख ऐं सहाबी ॻाल्हायो यार न ॻाल्हाईंदो मां दुआ घुरी थी हलियो वेंदो मां तव्हां खां वधीक थकल हा नबी घणा
सहाबी घणा हे मुमासिलत बोले अब्दुल्लाह का अंबिया में ऐ सहाबा में मुमासिलत कर जरा उलमा जो तवज्जो खपे अंबिया में सहाबा में मुमासिलत अंबिया जो इंतखाब भी अल्लाह कयो सहाबा जो इंतखाब भी अल्लाह कयो अंबिया भी कमो बेश सवालक सहाबा भी कमो बेश सवालक जरा मुमासिलत चेक कर वरी सवालक नबी जन में 313 नबी जन जो शान बाकी नबी जन का मथे सवालक सहाबिन में 313 बदरी सहाबा जो शान बाकी सहाबा का मथे हे मुमासिलत अंबिया में सहाबा में वरी 313 नबी जन में नह नबी उलुल आज़म नबी 313 बदरी सहाबा में 10 अशरा मुबशरा वारा उलुल आज़म सहाबी हे अंबिया में सहाबा में मुमासिलत वरी 10 उलुल आज़म नबी जनमा 4 नबी सवा लख नबीयन खां गोए खणी विया ओ सोटरा गाल समझ में अचे थी वरी 10 उलुल आज़म नबी जनमा 4 नबी सवा लख नबी जन खां गोए खणी विया केड़ा 4 तौरात वारो ज़बूर वारो इंजील वारो कुरान वारो वरी 10 मां 4 सवा लख नबीयन खां गोए खणी विया त सवा लख सहाबा में 4 मदीने जे मीर जा यार सवा लख सहाबिन खां गोए खणी विया काश तू जागंदो हुजिया मां के सूरत लैल सजी बयान करनी ही पर मां इन लफ्ज़न ते पंहिंजी गुफ्तगू उकलाया थो हे मुमासिलत अंबिया में सहाबा में हे मुमासिलत अंबिया में सहाबा में नबी जो इंतखाब भी अल्लाह कयो सहाबी जो इंतखाब भी अल्लाह कयो नबी भी सवालक सहाबी भी सवालक नबी जन में 313 नबी जन जो शान बाकी नबी जन का मथे सवालक सहाबा में 313 बदरी सहाबा जो शान बाकी सहाबा का मथे 313 नबी जन में 10 नबी उलुल आज़म नबी 313 सहाबिन में अशरा मुबशरा वाला 10 सहाबी उलुल आज़म सहाबी वरी 10 उलुल आज़म नबी जन्मा 4 नबी तौरात वारो ज़बूर वारो इंजील वारो कुरान वारो सवा लख नबी जन खां गोए खणी विया त अशरा मुबशरा वारन 10 सहाबिन मां 4 सहाबी सिद्दीक़ अकबर फारूक आज़म उस्मान ज़ुन्नूरैन हैदर कर्रार सवा लख सहाबा खां गोए खणी विया मुमासिलत अंबिया में सहाबा में चैन नबी जन्मा कुरान वारो सवा लख नबी जन खां गोए खणी वियो चैन नबीयन मां वरी कुरान वारो सवा लख नबीयन खां गोए त पो हिजरत वारी रात ते नजर करन गार में कुरान जह सिद्दीक अकबर जी गोद में आ मोहम्मद मीर कुरान आ सिद्दीक अकबर रहला कुरान जह सिद्दीक जी गोद में आ वो सिद्दीक अकबर सवा लख सहाबा का गोए खणी वियो ऐ कुरान में अल्लाह इन सूरत लैल में जनाब सिद्दीक अकबर जो 3 निशानियों बयान कयो फम्मा मन आता वत्तका वसद्दक बिल हुस्ना काश तू जागे हां मार्च के यहां वरी कर छड़िया थो के बे मौके थे अज जमीयत उलमा इस्लाम मैदान ते बिठिया है त इक्तदार जलाई न है मैदान ते बिठिया है सदर वजीर आजम गवर्नर वजीर आला छड़ जला ना है बिठी अज असा मैदान ते बैठा हूं त खत्म नबुव्वत की चौकीदारी जला बैठा हूं सिद्दीक अकबर जे नामूस ऐं इज्जत जे चौकीदारी जला बैठा अज असा मैदान ते बैठा हूं त शान सहाबा जे लाए शान अंबिया जे ला बैठा हूं अज असा मैदान ते बैठा हूं त दाढ़ी ऐं पटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी जला बैठा हूं चौदगी वारो सब कुछ लुट जी फुरजी वियो बच्चो छा है चाचा सजो डी मजदूरी करे सजो डी शाम जो 5 रुपया तिरिये ते तो रखे सोचे तो त पटालू वठा या चांवर वठा सजो डी मजदूरी करण खां पोइ सोचे तो त अम्मा जी दवा वठा या घर वारी राशन वठी अचण जे लाइ चयो आहे को गिह जो लपो वठी घर वञा ये आहे या कोने
अब जे करे ना है तो चो तो मौलवी साहब कूड़ न गला अब ये आहे या ना है। तनख्वाहदार मुलाजिम सजो महीनो सुबह जो 8 का रात ताई पघर तो वहाए ओ दोस्त वही रहो गड़बड़ छड़ छड़े वही वही रहो चुप करे वही रहो दवा जो कभी मौकला तो मुझे गुफ्तगू जो आखिरी लफ्ज़ है। तनख्वाहदार मुलाजिम सजो महीनो पघर तो वाए सजो महीनो महीने जे आखिर में 2 रुपया हथ से था मिलन सोचे थो बिजली जो बिल भरिया गैस जो बिल भरिया बार जी स्कूल जी फीस भरिया या दवाउन की लप घर वठी वञा ये आया कोने गालायो यार ये आया कोने अज आम माण्हू जी जिंदगी जंजाल कई वई अज आम माण्हू का जीण जो हक से वियो अज 4 सालन जी मासूम न्याणियों 15 ॾींहनि ताईं 4 साल जी उम्र जो न्याणियों 15 ॾींहनि ताईं ज़ालिमनि जे ज़िना जो निशानो बणिजी रही हुई 15 ॾींहनि ताईं 4 साल जी न्याणी तहां भी न्याणियुनि वारा आहियो मां भी न्याणियुनि वारो आहियां सीने ते हथ रखो जरा अजो लट्टो अट्टो त खसियो वियो जीअण जो हक़ त खसियो वियो सबा झड़ी सिंध ते हमला सिंध जे वहदत ते हमला सिंध जे जसीरन ते हमला कानून जे जबर ते हमला अज सिंध के तकसीम करण जो गालियों पई थिया ये आया कोने अब एक तरफ जीअण जो हक़ खसे वियो एक तरफ सिंध के टोड़न जा मंसूबा एक तरफ कश्मीर के खपायो वयो बे तरफ खत्म नबुवत जे कानून ते धाड़ा नामूस सहाबा जे कानून ते धाड़ा चंद मलऊन हुआ हाने ताज़ो 2 साल भी न थिया आहिनि हुजूर जे शान में गुस्ताखी कई जेल में अंदर उन जो पासपोर्ट ठयो अमेरिका जी वीजा लगी खुसूसी अलग सजो जहाज आयो ए हुजूर जे शान में गुस्ताखी कंदड़ माई फौज जे प्रोटोकॉल में मुल्क का बाहर रवानी कई वई पुलिस ए रेंजर्स जे प्रोटोकॉल में बाहर रवानी कई वई हाने मुहर्रम जे महीने में खबीस जनाब सिद्दीक अकबर जे शान में गुस्ताखी कई हजरत अबू बकर सिद्दीक जे शान में गुस्ताखी कई जेल में पासपोर्ट ठयो खुसूसी जहाज आयो बाहर खणी वियो न गरीब जी जिंदगी महफूजा न माण्हू के जीअण ॾिनो थो वञे न कश्मीर महफूजा न समाजड़ी सिंध जो सरहदों महफूज आहिनि नई खत्म नबुवत जो कानून नामूस रिसालत जो है नामूस सहाबा जो कानून महफूज आ ता रात जो सुम्याओ ता खबर बुधी हुंदी मां अमेरिका जी बरतानिया जी कैनेडा जी गाल नथो क्या ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान जे बाबुल इस्लाम सूबे सिंध जे शहर सखर जी गाल थो क्या ता रात जो सुम्याओ सुबह जो जने उथियो त तहां के भी खबर पई हुंदी हिकड़ी रात में बाबुल इस्लाम सिंध में 29 मस्जिदन के बिल्डोजर हणी करे शहीद कियो वियो ता बुधी या न बुधी गाल एक रात में 29 मस्जिदू शहीद कई वई मस्जिदू केजा करे चाचा इते मंदर त महफूज आ हुजे अकलियत जी जान माल इज्जत ए आबरू जी हिफाजत असां जी जिम्मे आ उन जी चौकीदारी करनी आ चर्च त महफूज आ लेकिन हिते महफूज ना है त मस्जिद महफूज ना है मस्जिद के बिल्डोजर हया था वजन तहां निंडर पे आयो माशाअल्लाह तहां के कारोबार मां दुकान मां बन्नी मां बारन मां फुर्सती कोने मौलाना छॾे ॾियो यार मौलाना के ज़रदारी के बचाइण निकतो नवाज शरीफ के बचाइण निकतो मौलवी साहब हल तू पांजो वजी कम कर छॾ मां के अज नक खां पानी चढ़ी हलियो आ एक तरफ धरती ते हमला है सिंध जे वहदत ते हमला है गरीबन का झो लट्टो अट्टो खसे वियो बे तरफ खत्म नबुवत ते हमला नामूस सहाबा ते हमला मस्जिद ते हमला मदरसे जे निसाब तालीम ते हमला स्कूल जे निसाब तालीम ते हमला आखिर करे सुजाग थी दो आखिर करे बेदार थी दो असा इक़्तिदार जी जंग न पिया विढ़ो गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जी जंग पिया विढ़ो असा समाजड़ी सिंध जी जंग पिया विढ़ो कश्मीर जी जंग पिया विढ़ो
असा मस्जिद जी मदरसे जी दाढ़ी पटके जी खत्म नबुव्वत जी नामों से सहाबा जी चंद पा बिठाऊं। नारे तकबीर शाने खत्म नबुव्वत कायदे जिंदल्लाह राशिद महमूद सुमनो कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान तकबीर अयजमा तहां जे दिल जे दरवाजे ते दस्तक ॾियण आयो हो नौजवानों तहां जे सुतल ज़मीरन के जगाइण आयो हो तहां जे अंदर जे इंसान के जगाइण आयो हो अचो मुझा बाह मेली थियो मैदान ते निकरी करे दीन जी भी चौकीदारी कयूं त सवा झड़ी सिंध जी भी चौकीदारी कयूं। चाचमा मैदान ते निकरण जे लाइ तैयार आयो केड़ा केड़ा तैयार आयो मां हथ ॾिसण तो चाहियां मांखे मुड़स माण्हुनि जा हथ खपनि भाड़ जे तरन जा हथ न खपनि। वेही रहो उथो न वियो वेही करे सिर्फ हथ ॾेखारियो केड़ा केड़ा मां सां गॾु हलण जे लाइ तैयार आयो मैदान ते निकरण जे लाइ तैयार आयो। मौलाना साहब अॼु मां चौदगी पहुतुमि त मांखे इतला मिलियो आहे मौलाना साहब इस्लामाबाद सॾे छॾियो आहे 26 मार्च इस्लामाबाद जो ऐलान थी वियो अॼु मां अकेलो इस्लामाबाद वेंदुमि या तव्हां सभु मां सां गॾु हलंदव। ॾिसो यार मां कूड़ो वाइदो न कजो जेका हली सघो उहे हथ खणो कूड़ो वाइदो मां सां कोई न करे। केड़ा केड़ा इस्लामाबाद मां सां गॾु हलंदव वाइदो मुड़साणो कजो भेणी कूड़ो वाइदो न कजो हलंदव पक सां इंशाअल्लाह हिन धरती के वागुन जे वातन में आजाद कराई हिन सभा झड़ी सिंध के एक दफो बीहर बाबुल इस्लाम बनाइंदो से। अबा वियो वियो ओ दोस्तों वेही रहो वियो लाउड स्पीकर वाला में हमारा वर्ती हिकिड़ी गाड़ी सिकणे सिकी सिकी गाड़ी वरताई ड्राइवर रखी निकतो सफर ते निकतो गाड़ी वही स्पीड में पई हले ड्राइवर के चई छोरा बे जाए अरे बे जाए हुन वरी स्पीड समझो ये ब्रेक हई तई चरलाट निकरी विया तूं निकरी विया जी सही छा थियो खैर ता ड्राइवर पुछो साहब को सही खैर आए छा थियो साहब चुस चीजें सफा मोशन ही टोड़े छड़ी अबो गाड़ी जा मोशन टुटरी पिया ची हाँ ची घणे में मिला चीजें 10,000 में मिला था चेदा मां बन ॾिनी हेड़े मुठड़ के तो इन्हें मां सजा मोशन ही टोड़े छड़िया गाड़ी 120 ते पहले ही सफा चरड़ा टकड़ी छड़िया निकरंदो मैदान ते भाड़ जो तरो मां सा न ॻाल्हाए मुड़स माण्हू ॻाल्हायो रस्तो ॾुखियो अथव ॾुखियो सिर ॾियणो पवंदव दीन जी धरतीअ जे लाइ मथनि सां कफन ॿधणो पवंदव जान बि ॾियणी पवंदव माल बि ॾियणो पवंदव। दादू वारा हूअं ई माल ॾियण में कीबाईंदा आहिनि छा ख़्याल आहे जान ॾिबी माल बि ॾिबो चाचा मुंहिंजा खट जे मौत हस्पताल जे मौत ज़ाल जे हंज जे मौत खां दीन जी ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदे मौत अचे त सस्तो सौदो आहे सौदो सस्तो आहे। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आए ईमा है। हलबो इंशाअल्लाह अज का तैयारी शुरू कभी 26 मार्च जी पक्की गाला इस्लामाबाद पहुंचबो जान भी ॾिबी माल उफट मरी वियो
माल केड़ा केड़ा माल ॾींदा हथ खणो त ॾिसां जान कुर्बान चङो चङो भला इम्तिहान वठी ॾिसूं कॾो माल हेॾे स्टेज ते मोकिलियो कॾो हिम्मत कयो जेतिरो जमात जे लाइ तव्हांजी जेब में पैसा आहिनि कढो ॾिसां घणा था ॾियो